काल्ह रात नसीराबाद लॻ ॻोठ मुॾाडेरा में हिक ई घर जा पीउ ऐं पुटनि समेत 4 भाती क़त्ल कया विया आहिनि। नसीराबाद तालुके अंदरि क़त्ल, फुर, धाड़नि ऐं ज़ाती दुश्मननि जूं वारदातूं अॻु बि थींदियूं रहियूं आहिनि, पर नसीराबाद तालुके जी तारीख़ में हीउ पहिरियों वाक़ियो थियो आहे जंहिंमें ज़ाती तकरार जे बुनियाद ते पूरे ख़ानदान खे गोलियुनि सां पुरूण करे 4 ॼणा क़त्ल कया विया हुजनि। मिलियल ॼाण मूजिबि ॻोठ मुॾाडेरा में मौला बख्श बिरोही ऐं मोहम्मद हाशिम बिरोही जी धुर में 4 साल अॻु अब्दुल नबी बिरोही नाले हिक शख़्स जे क़त्ल तां तकरार शुरू थियो हो। अब्दुल नबी बिरोही मौला बख्श बिरोही वारनि जी धुर जो हो ऐं इहो इल्ज़ाम मौला बख्श वारनि मोहम्मद हाशिम बिरोही जी धुर मथां लॻायो हो। जंहिं इल्ज़ाम जी मोट में मोहम्मद हाशिम बिरोही जे वारसनि मुख़ालिफ़ धुर खे हर क़िस्म जी सफ़ाई ॾियण जी आछ बि कई हुई। 4 साल अॻु शुरू थियल तकरार काल्ह राति वरी कर खंयो आहे। मोहम्मद हाशिम बिरोही पंहिंजे 3 पुटनि असलम, महरम ऐं सलीम सां गॾु ॻोठ जे खूह ते वेंझण आयो त संदसि ताड़ में वेठल मुख़ालिफ़ धुर मथनि फायरिंग करे ॾिनी ऐं मौक़े ते हिक ई ख़ानदान जा 4 ॼणा क़त्ल थी विया। इलाइक़े में जंहिंखां बि तव्हां पुछंदव सुञाणी आहे। इन्हनि ई कल्प्सन माण्हू मारियो आहे, ॾेरनि में माण्हू मारियो आहे, जाते काथे मतिलबु इन्हनि खे हर थाणे में हिननि जा 3-3, 4-4 FIR दर्ज थियल आहिनि, 302 जा और हिननि जा। हे वञनि पिया वेंझर न, असांखे त ख़बर कोन हुयो असांजो हे वाक़ियो थींदो। वया हुन वल्लाल पोइ हुया बि हमारा हुननि सां घणा, पोइ हुते थी वियो वेंझनि पिया। हिन क़िस्म जा खूनी तकरार जेतोणीकि न सिर्फ़ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे लाइ मुआशी ऐं समाजी तबाही जो सबबु बणिजनि था, पर उन पूरे इलाइक़े खे बदअमनी, बदहाली, बेरोज़गारी ऐं दहशतगर्दी जे हवाले करे छॾनि था। राति जो 9 बजे असां निमाज़ बि पढ़ूं, इहे फेरियूं देरियूं थी विया, बस्ट बस हली आहे। जॾहिं असां उते पहुतासीं असां 4 माना माण्हू इहो दुनिया छॾे विया। दाड़ेला चोर हुया, असां शरीफ़ माण्हुनि खे भाईंदा ई न हुआसीं। आफ़राई बि उन्हनि जी थियल आहे, काफ़ी केस हुननि जा केस बि उन्हनि थिया आहिनि, 40-50 केस बि आहिनि, आफ़राई बि थियल आहिनि, बाग़ी लाइन बि, रूपोशन बि। असां उन्हनि खे भाईंदा ई न हुआसीं। असां शरीफ़ माण्हू सां जेल में बि वियल थियनि, हाणे 2-3 ॾींहं थियल पकड़ियो आहे। हिन वाक़े खां पोइ पूरो इलाइक़ो ख़ौफ़ ऐं हरास में छाइजी वियो आहे। हुकूमत वक़्त खे घुर्जे त हिन क़िस्म जा क़बीलाई जहिड़ा ख़तमु कराइण लाइ पुलिस समेत रेंजर्स जूं पिणु ख़िदमतूं हासिल करे पूरे ख़िते खे अमन जो गहवारो बणायो वञे। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।